रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 6 मई आचर जो ॾींहुं 2018 मुताबिक़ 19 शोबानुल मुअज़्ज़िम 1439 हिजरी। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बर जी दुनिया में मां आहियां अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना। कराची खां कश्मीर ताईं जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। असां वटि अॼु जी अहम ख़बर आहे त मुल्क में पाणीअ जी खोट ख़तरनाक हद ताईं पहुची वई। तरबेला जा ज़ख़ीरा ख़तम थी विया। मंगला मां खणत जारी आहे। सूबनि खे घुर्ज मूजिबि पाणी ॾियण बजाए सिंध खे 70% खोट वारो पाणी जारी कयो वियो। अरसा सूमर ते हंगामी इजलास सॾाए वरितो। अरसा मेंबरनि खे सेनेट कमेटी वरी अंगारे ते तलब करे वरितो आहे। उन सिलसिले में वरतल ॼाण मूजिबि मुल्क में पाणीअ जी खोट ख़तरनाक सूरतहाल अख़्तियार करे वई आहे ऐं सिंध खे 70% खां वधीक खोट वारो पाणी मिली रहियो आहे। उन सिलसिले में अरसा जे ज़िम्मेवार ज़रियनि ॿुधायो आहे त मुल्क में तरबेला डैम में पाणीअ जा ज़ख़ीरा ख़तम थी विया आहिनि ऐं 2 ॾींहंनि खां तरबेला में बाक़ी बचियल पाणी बि कढी सूबनि खे जारी कयो वियो आहे। जंहिं करे तरबेला मां अॼु सुबुह खां खणत बंदि कई वेंदी, जंहिं सबबि मुल्क में पाणीअ जी खोट वधीक ख़तरनाक हद ताईं पहुची वेंदी। जॾहिं त पंजाब खे मंगला मां पाणी खणत जी अरसा जे नए चेयरमैन अहमद कमाल खेनि इजाज़त ॾेई छॾी आहे। काल खां मंगला मां 35,000 क्यूसेक पाणी पंजाब जे डेरा गाज़ी वारे इलाइक़े समेत चश्मा जहलम लिंक कैनाल खे ॾिनो वियो ऐं मंगला में बि सिर्फ़ 4 मिलियन एकड़ फुट पाणी जो ज़ख़ीरो आहे, जंहिं मां बि पाणीअ जी खणत जारी आहे। ज़रियनि मूजिबि अरसा सिंध जी हिन वक़्तु पाणीअ जी डिमांड 65,000 क्यूसेक आहे, पर सिंध खे 40,000 क्यूसेक जे लॻभॻि पाणी ॾिनो पियो वञे। जॾहिं त पंजाब जी डिमांड 90,000 क्यूसेक आहे, पर उनखे 70,000 क्यूसेक ॾिनो पियो वञे। उन सिलसिले में अरसा में सिंध जे मेंबर मज़हर शाह पारां सीजे कैनाल बंदि करण ऐं मंगला मां सिंध खे पाणी ॾियण जो मुतालबो अरसा चेयरमैन खां कयो वियो, पर इहो तस्लीम न कयो वियो ऐं अरसा अख़्तियारनि इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त मंगला मां पंजाब खे पंहिंजो बचियल पाणी ॾिनो पियो वञे। होॾां अरसा तरबेला मां ज़ख़ीरो ख़तम थियण बैदि ऐं पाणीअ जी सूरतहाल जो ॿीहर जाइज़ो वठण लाइ सूमर ॾींहुं इजलास सॾाए वरितो आहे, जंहिंमें नई हिकमत अमली तरतीब ॾिनी वेंदी ऐं अरसा में बलोचिस्तान जे मेंबर खां चार्ज वठंदड़ फील्ड कमीशन जे चेयरमैन ऐं अरसा जे चेयरमैन अहमद कमाल खे पिणु ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ॿिए तरफ़ मुल्क में पाणी सूरतहाल जे संगीनी खे नज़र में रखंदे सेनेट जे पाणीअ बाबति ख़ुसूसी कमेटी अरसा चेयरमैन समेत 6 सूबनि जे मेंबरनि खे अंगारे ॾींहुं पार्लियामेंट हाउस में तलब करे वरितो आहे। कमेटी जे चेयरमैन मौला बख्श चांडियो अरसा अख़्तियारनि खे पाणी सूरतहाल जो मुकमल जाइज़ो पेश करण जी हिदायत कई आहे। होॾां सिंध में पाणीअ जी सख़्त खोट हुअण सबबि फुटियुनि समेत ॿियनि फसलुनि जी पोखाई बि सख़्त मुतासिर थी रही आहे। अहम सुर्ख़ी आहे त बलोचिस्तान में कोयले जे 3 खाणियुनि में 16 मज़दूर दॿिजी फ़ौत थी विया। मीर क्वार्टर कंपनीअ में 27 पोहरियत कमु करे रहिया हुआ त गैस भरिजण सबबि धमाको थियो। चीफ इंस्पेक्टर माइनर धमाके पासे वारनि 2 खाणियुनि खे बि पंहिंजी लपेट में आंदो। वाक़े में 16 पोहरियत फ़ौत थी विया, 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पोहरियतनि मां अक्सर जो तालुक़ पख्तूनख्वा जे ज़िले शांगला सां आहे। लाश अबाणे इलाइक़े उमाणिया विया। इंतिज़ामिया फ़ौतियुनि में हिकु ख़ानदान जा 3 ॼणा ऐं रेस्क्यू लाइ खाण अंदरि वेंदड़ 2 ॼणा बि शामिल। हादसे जी जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम सुर्ख़ी आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त सियासतदान जी जज ऐं जर्नल जेतिरी इज़त हुअणु घुरिजे। इदारनि खे
पंहिंजे आइनी हदनि में रही कमु करणु घुर्जे। अदालतुनि जो कमु हुकूमत हलाइण या हुकूमत जो कमु अदलिया हलाइण न आहे। फ़ैसिलो जो अख़्तियार कंहिं ॿिए वटि न अवाम वटि ई हुजणु घुर्जे। चूंडियल नुमाइंदनि खे 5 साल हुकूमत करण जो अख़्तियार हुजणु घुर्जे। मुल्क अदालती फ़ैसिलनि सां तरक़ी नथो करे सघे ऐं न ई नेब जे उबतनि सिधनि कमनि सां तरक़ी करे थो। मुल्क खे हलणु ॾियो। चूंडुनि खां अॻु मनसूबनि जो ऐलान धांधली न अवामी मुफ़ाद आहे। इलेक्शन कमीशन 60 ॾींहनि में चूंडूं कराए ऐं रुकावट अचणु न ॾिए। चीफ जस्टिस चयो आहे त मुल्क खे चूंडियल नुमाइंदनि ज़रिए ई हलायो वेंदो। आइन जी भञकड़ी कानून साज़ी कनि या इंतिज़ामिया अदालत जाइज़ो वठी सघे थी, उनखे इख़्तियार आहे। जज वधाइण सां बि मसइलो हल नथो थी सघे। तकरार निबेरण लाइ मुतबादल निज़ाम जी ज़रूरत आहे। सिफ़ारिशुनि ते अमल न आहे थियो। अमल दरामद लाइ सुप्रीम कोर्ट जे जजनि जी कमेटी जोड़ी वई आहे। ख़ासि अदालतूं न हुजणु घुर्जनि। जस्टिस खोसा सीपेक मुआहिदा ओपन न पिया कया वञनि। अहम सुर्ख़ी आहे त चौधरी निसार चयो आहे त नवाज़ शरीफ़ जो सियासी बार खयमि जुतियूं न खणंदुसि। हमला थी रहिया आहिनि। नवाज़ शरीफ़ फ़ैसिलो करे त पुराणनि साथियुनि खे गॾु हलणो आहे या ख़ुशामदिड़ियुनि खे। ख़िलाई मख़लूक वारे कयल ॻाल्हि सियासी बयान नाहे। हीअ त डॉन लीक्स खे ॿीहर वरजायो पियो वञे। नवाज़ शरीफ़ जो नज़रियो अचकज़ई वारो त नाहे। खेसि फ़ौज ऐं अदलिया ख़िलाफ़ नरम रवैये जो मशवरो ॾिनो हो। मुशरफ जे 4 साथियुनि खे सीनेट टिकट ॾिनी वई। वज़ीर आज़म गॾिजाणी घुराए मसइलो हल कराए। हैदराबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त सिंध जे पाणी ते धाड़नि ऐं धारियुनि खे सुञाणप कार्ड जारी करण ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधी हारी तहरीक पारां जामशोरो खां निकितल सिंध बचायो सुजाॻी मार्च जो क़ाफ़िलो नसीराबाद पहुतो। सेवण भान सईदाबाद ऐं दादू मेहड़ में कारकुननि ऐं शहरियुनि पारां गुलनि जी वर्खा करे क़ाफ़िले जी आजियां कई वई। भान पहुचण ते अवामी तहरीक जे सदर डॉक्टर रसूल बख़्श ख़ासकेली, जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार, मेहरान सिंधी, उमराह समूह, GN खोसो, सजाद चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध खे ऋणपट बणाइण लाइ सिंधू दरिया ते कालाबाग डेम समेत ॿिया डेम ठाहिण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। 2 धाड़े लवाह, चश्मा, जहलम लिंक कैनाल ऐं तौसा पंजनद कैनाल ॿारहोई वाहिया पिया वञनि। चूंडियल नुमाइंदा सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़त करण बदिरां सिंध में पैदा थियल अबतर सूरत हाल ते ख़ामोश आहिनि। हिननि चयो त हिकु दफ़ो ॿीहर हिकु साज़िश तहत बंगालियुनि, बिहारियुनि, बर्मियुनि, अफ़गानियुनि, हिंदुस्तानियुनि ऐं ॿियनि लखे ग़ैर क़ानूनी रहंदड़ धारियुनि खे वफ़ाक़ी सरकार शनाख़्ती कार्ड जारी करे रही आहे, जेका सिंध वासियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। हिननि ऐलान कयो त असीं सिंध जे पाणीअ ते धाड़नि ऐं धारियुनि खे सुञाणप कार्ड वारो फ़ैसिलो कंहिं बि सूरत में तस्लीम न कंदासीं। सिंध जे हक़नि जी जिदोजहद जारी रहंदी। होॾां क़ाफ़िलो दादू शहर जे न्यू चौक ते पहुतो, जिते अॻवाननि ज़िले जनरल सेक्रेटरी ग़ुलाम क़ादिर लिग़ारी चयो त सिंध अंदरि धारियुनि जी आबादकारी करे सिंध में धारियुनि खे कार्ड ठाहे ॾिना पिया वञनि। सिंध अफ़गानियुनि, बंगालियुनि, बर्मियुनि सां भरी पई आहे। सिंध अंदरि धारियुनि जा कार्ड ठाहे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। अॻूणे ज़िले सदर दादू जे GM खोसो चयो त ज़रदारी लीग, नवाज़ लीग सिंध ऐं पाकिस्तान खे लुटे बर्बाद कयो आहे। सिंधू दरिया खे हथ वठी सुकायो पियो वञे। इलेक्शन में सिंध अंदरि पीपुल्स पार्टी जो मुक़ाबिलो अवामी तहरीक कंदी। उमराह चयो त चीफ जस्टिस धारियुनि खे कार्ड जारी करण जो नोटिस वठे। मुतहदा क़ौमी मूवमेंट चयो आहे त सिंध में नए सूबे जी ॻाल्हि ते तकलीफ़ छो थी थिए। मुहाजर सूबे जो मुतालबो साम्हूं न आयो छो त असां अवाम खे रोकियो आहे। मतरूक सिंध असांजी आहे। पप्पू पुफी ऐं पप्पू पार्टी ललकारियो आहे।
अॼोके जलसे बाद माण्हुनि जी वापसी शुरू थी वेंदी। फारूक सतार इन चयो त असां आलमी मुआहिदे तहत पाकिस्तान में आयासीं ऐं पंहिंजे हिसे जो पाकिस्तान खणी आयासीं। ख़ालिद मक़बूल ऐं आमिर ख़ान चयो आहे त मां मुहाजिर हुयसि आहियां ऐं रहंदुसि, को बि मूंखां मुंहिंजी सुञाणप खसे नथो सघे। अहम सुर्ख़ी आहे त गिरफ़्तार इसहाक राहू जा 10 खां वधीक अकाउंट ज़ाहिर नौजवान खे कस्टम कोर्ट कराची में पेश कयो वियो। FBI 5 ॾींहनि जो रिमांड वठी छॾियो। जांच में ख़बर पई त इसहाक खे अकाउंट्स मां रक़म कढाए कामोरनि हवाले करण ते कमीशन मिलंदी हुई। इसहाक जे अकाउंट मां कॾहिं 50 लख ऐं कॾहिं 1 करोड़ जी ट्रांज़ेक्शन थींदी रही आहे। ज़रिया नौजवान खां पैसा वठंदड़नि में हिकु सियासी शख़्सियत, 3 TMOs ऐं आला उहिदनि ते वेठल कामोरा शामिल आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त हैदराबाद में नौजवान ख़िलाफ़ शागिर्दियाणीअ खे ब्लैकमेल करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। ए सेक्शन थाणे ते मीरपुर ख़ास बोर्ड जे सेक्रेटरी जे पुट ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। सोहेल सिद्दीकी मुंहिंजे नियाणीअ जी वीडियो भरे ब्लैकमेल करे ज़ाहिर कयो आहे। फ़रियादीअ जो मौक़िफ़ टंडोला यार मां बस टाइम सुर्ख़ी आहे त टंडोला यार में नींगर सां इज्तमाही बदफ़ैली, हिकु शकी गिरफ़्तार। मुराद कॉलोनी में 3 जवाबदारनि नींगर खे हवस जो निशानो बणायो, बेहोश करे फ़रार थी विया। नींगर बेहोशीअ वारी हालत में घर ॿाहिरां फिटो कयो वियो, केस दाख़िल कयो वियो आहे। जामशोर मां बस वटि अहम ख़बर आहे त लम्स में नर्स खे जिन्सी हरासां करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार डॉक्टर ऐं हवालदार खे जामशोर पुलिस अदालत में पेश कयो, जॾहिं त अदालत ॿिन्ही ॼणनि खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। तफ़सील मूजिबि लम्स इस्पताल जामशोर जे वार्ड नंबर 12 में ड्यूटी कंदड़ फर्स्ट एयर जे नर्सिंग शागिर्दियाणी शहनाज सुमरो सां गॾु ड्यूटी कंदड़ साथी डॉक्टर साइमा कंधुर पारां मुबैना तौरु साणस छेड़छाड़ करण, नर्स पारां मज़ामत कंदे साथी नर्स खे घुराए डॉक्टर खे मारकुट करण ऐं एहतजाज करण बैदि अदालत जे नोटिस वठण खां पोइ जामशोरो थाणे ते नर्स पारां डॉक्टर मथां हरासमेंट ऐं धमकियूं ॾियण जे इल्ज़ाम हेठि दाख़िल करायल केस में गिरफ़्तार डॉक्टर साइम कंधुर ऐं नाइट ड्यूटी कंदड़ पीरसन हवालदार मोहम्मद बख्श भट्टी खे पुलिस सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट कोटड़ीअ जी अदालत में पेश करे 2 ॾींहनि जो रिमांड हासिल करे वरितो आहे। पुलिस मूजिबि मुतासिर नर्स बि कोर्ट में पेश थी। अदालत डॉक्टर ऐं हवालदार खे 2 ॾींहनि जो रिमांड ॾिनो आहे। खेनि ॿीहर सूमर ते अदालत में पेश कयो वेंदो। होॾां ॼाणायल वाक़े जो सेशन जज जामशोरो जहांगीर अहमद दायो नोटिस वठी लम्स जे MS डॉक्टर अब्दुल वाहिद विधो खां रिपोर्ट तलब कई आहे। सेशन जज SHO जामशोरो खे पिणु हुकुम ॾिनो त केस जी शफ़ाफ़ जांच कई वञे ऐं कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थियणु घुरिजे। अहम ख़बर आहे त सिंध जे घरू खाते जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल चयो आहे त सिंध सरकार गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ संजीदगीअ सां कोशिशूं वठी रही आहे। ऑपरेशन लाइ टको न ॾींदड़ नवाज़ शरीफ़ कराची में अमुन अमान क़ाइमु थियण जो क्रेडिट पाण खे ॾेई रहियो आहे। काल सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल चयो त गुम कयल माण्हुनि जो मसइलो वॾो आहे, पर सिंध सरकार गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ संजीदा कोशिश वठी रही आहे। हिन चयो त कराचीअ मां दहशतगर्दीअ जो राज ख़तमु करण जो समूरो क्रेडिट पीपल्स पार्टी, सरकार, पाक फ़ौज ऐं सिंध पुलिस ॾांहुं वञे थो। कराचीअ में दहशतगर्दीअ जी पहाड़ पटिजी वई आहे। PP जे इक़्तिदार में अचण खां अॻु सिंध में धाड़ेल राज हो। रोज़ानो माण्हू भुंग लाइ अगवा थींदा हुआ, पर हिन वक़्तु सिंध अमुन अमान जे मामले में सभिनी सूबनि खां बहितर आहे। लम्स में नर्स खे मुबैना जिन्सी हरासां करण ख़िलाफ़ ऐं इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार डॉक्टर खे सज़ा ॾियारण लाइ नर्सुनि पारां एहतजाज कयो वियो।
नर्सूं रैली कढी इस्पताल जे मुख्य गेट आॾो एहतिजाज करण लाइ निकिरी रहियूं हुयूं त इस्पताल इंतिज़ामिया खेनि ॿाहिरि निकिरण न ॾिनो ऐं हॉस्टल जे मुख्य गेट खे ॿाहिरां तालो हणी छॾियो, जंहिं सबबि नर्सूं मछरजी पयूं। हिननि सख़्तु एहतिजाज कंदे नारेबाज़ी कई ऐं हॉस्टल गेट जे अंदरां धरणियूं हणी वेही रहियूं। उन मौक़े ते नर्सुनि चयो त शहनाज़ सूमरो जी हिमत ऐं जुरत खे सलाम आहे। हिननि चयो त वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदार डॉक्टर खे गिरफ़्तार त कयो वियो आहे, पर उन खे सज़ा ॾिनी वञे। इस्पताल इंतिज़ामिया ऐं कुझु धुरियूं डॉक्टर खे बचाइण घुरनि थियूं। नाइट ड्यूटी कंदड़ हवालदार पीरसन मोहम्मद बख्श भट्टी खे नर्स खे हरासां केस में गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ लम्स इस्पताल में कमु कंदड़ नंढनि मुलाज़िमनि मुनवर अली पिताफ़ीअ जी अॻुवाणीअ में इस्पताल अंदरि एहतिजाज कयो। उन मौक़े ते हिननि जो चवणु हो त नर्स ऐं डॉक्टर जे मामले में हवालदार जो कहिड़ो ॾोह आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया बग़ैर कंहिं ॾोह जे पीरसन हवालदार खे केस में घीलियो आहे। केस फौरी तौर आज़ादु कयो वञे। हिननि चयो त 24 कलाकनि अंदरि पीरसन हवालदार खे आज़ादु न कयो वियो त कमु छॾ हड़ताल कंदासीं। लम्स इस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अब्दुल वहाब विधो राब्तो करण ते ॿुधायो त शीशन जज इंक्वायरी करण लाइ लेटर ॾिनो आहे। इस्पताल इंतिज़ामिया पारां इंक्वायरी कई पई वञे ऐं लम्स जे वाइस चांसलर पारां पिणु अलॻि इंक्वायरी कराई पई वञे, जंहिंमें प्रो वाइस चांसलर डॉक्टर अनीला अताउर रहमान ऐं ॿिया प्रोफेसर शामिल आहिनि। MS चयो त नर्सनि पारां वॾी ज़्यादती कई पई वञे। हिकु त हिननि ॿाहिरियां माण्हू घुराए डॉक्टर मथां तशदुद कयो ऐं उन मथां केस दाख़िल कराए गिरफ़्तार करायो आहे। उन बावजूदि बि हू ड्यूटियूं करण लाइ तयारु न आहिनि, एहतिजाज करण ते बज़िद आहिनि। समूरनि पासनि खां मुकमल तौरु साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरीअ बैदि समूरो मुआमिलो साम्हूं अची वेंदो त असुल हक़ीक़त छा आहे। हिन चयो त पहिरीं ॾींहुं मूं नाइट हवालदार खे मुअतल कयो आहे। इंक्वायरीअ बैदि बेगुनाह साबित थियो त केस बहाल कयो वेंदो। लम्स में हाउस जॉब कंदड़ डॉक्टर जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ यंग डॉक्टर्स एसोसिएशन तरफ़ां हैदराबाद ऐं लम्स जामशोरो इस्पताल में OPD जो बाइकाट करे MS ऑफिस साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। डॉक्टरनि जे एहतिजाज सबबि मरीज़ परेशान रहिया। एहतिजाजी अॻुवाणी कंदड़ डॉक्टर सदाम ख़ान, डॉक्टर अली ॾाहिरी ऐं डॉक्टर अरसलान सूमरो जो चवणु हो त जामशोरो लम्स इस्पताल में हाउस जॉब कंदड़ डॉक्टर साइम कुंदर मथां नर्सनि सां छेड़छाड़ करण वारो इल्ज़ाम लॻो आहे, जंहिं ते सभ खां पहिरीं इस्पताल इंतिज़ामिया खे घुर्जे हा त हू जांच करे हा। जेकॾहिं उन जांच दौरान डॉक्टर मथां लॻल इल्ज़ाम दुरुस्त साबित थिए हा त पोइ भले डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे हा। डॉक्टर साइम कुंदर मथां लॻल इल्ज़ामनि जी जांच थियण खां अॻु ई उनखे गिरफ़्तार करे नाइंसाफ़ी कई वई आहे, पर इस्पताल इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई जो किरदारु अदा करे रही आहे। हिननि मुतालबो कयो त डॉक्टर साइम कुंदर खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ डॉक्टरनि तरफ़ां OPD जो बाइकाट करण सबबि मरीज़ परेशान थी विया। हिननि चयो त जेकॾहिं डॉक्टर सां इंसाफ़ न कयो वियो त ॿीहर एमरजेंसी ड्यूटियुनि समेत समूरे इस्पताल में बाइकाट कराईंदासीं। लम्स इस्पताल जे नर्स खे जिंसी हरासा करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल डॉक्टर जे इम्कानी ज़मानत कराइण लाइ दरख़्वास्त ॾियण जी अफ़वाह ते नर्सूं बि कोटड़ीअ जी अदालत पहुची वयूं। अदालत ॿाहिरां एहतिजाज दौरान नर्स शहनाज़ सूमरो जो चवणो हो त डॉक्टर तंग कंदो रहियो आहे, नाइंसाफ़ी कई अथसि, मां केस तां क़तई तौरु हथ न खणंदुसि, जवाबदार खे जेल मोकिले इंसाफ़ कयो वञे। अहम ख़बर आहे त नौकोट में क़ौमी अवामी तहरीक करप्शन पाणी खोट धारनि खे सुञाणप कार्ड जारी करणु, बिजली जी लोड शेडिंग, कणक जे आबादकारनि खे बारदाणो न मिलणु, तरक़ियाती कम न थियणु, नौकरियुनि जे विकिरे, ज़ुल्फ़िकाराबाद, बहरिया टाउन ऐं
ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीछो, जनरल सेक्रेटरी अनवर सुमरो, अनवर नूहानी, मोहम्मद अली जूनेजो, शमसुद्दीन जूनेजो, ज़ाहिद गुल ओठो, गंगा बाई, केपी खोसो, अरबाब नूहानी, मोहम्मुद्दीन जूनेजो जी अॻवानीअ में हज़ारे माण्हुनि शेल पंप खां मार्च करे नवकोट किले जे अंगण में हज़ारे माण्हुनि शेल पंप खां मार्च करे नवकोट किले आॾो शहीद बख़्तावर लाशारी जे ॾिहाड़े जो जलसो कयो। जलसे खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त पाणी खोट, करप्शन, ज़राअत जी तबाहीअ जे करे सिंध मुश्किल तरीन दौर मां गुज़री रही आहे। शहीद बख़्तावर लाशारी जे क़ुर्बानीअ हारियुनि खे कणक जे अधु बटाईअ जो हिसो बणायो। हिन हारियुनि जे हक़नि लाइ हलंदड़ जिदोजहद दौरान पंहिंजी जान क़ुर्बान करे उन खे कामयाब बणायो। जीअं शिकागो जे शहीदनि जे क़ुर्बानीअ जे करे मज़दूरनि खे पंहिंजा हक़ मिलिया, ईअं ई शहीद बख़्तावर लाशारीअ जे जिदोजहद करे हिते हारीअ कणक जी बटाईअ में हिसो बणिजी विया। ज़ालिम, फोरू ऐं लुटेरा जागीरदार गोॾा खोड़ण ते मजबूर थी विया आहिनि। अॼु वरी हारियुनि ऐं पौरतनि जे हक़नि लाइ शहीद बख़्तावर जहिड़ी अज़ीम जिदोजहद जी ज़रूरत आहे। पाणी खोट ऐं फसलुनि जा अघ न मिलण करे आबादगारनि ऐं हारियुनि खे फ़क़ीर बणायो वियो आहे। ग़रीब पौरियत फाका कशीअ ते मजबूर आहिनि। पीपल्स पार्टी कमंद जो अघु न ॾिनो। ज़रदारीअ जूं शुगर मिलूं भुॻड़नि मुठ ते वरितल कमंद जा पैसा बि आबादगारनि खे नथियूं ॾियनि। कणक जो बारदाणो आबादगारनि बदिरां वापारियुनि खे किरोड़े रुपयनि जे कमीशन वठी ॾिनो पियो वञे। नाले मात्र सरकारी फूड सेंटर खोलियल आहिनि। ख़रीदारी वापारियुनि जे हवाले आहे, जेके सस्ते अघ ते आबादगारनि ऐं हारियुनि खां कणक ख़रीद करे रहिया आहिनि। पाणी खोट जे करे अंबनि जा बाग़ ऐं ॿिया फसल सुकी रहिया आहिनि। पाणी न मिलण करे माण्हू लॾ पलाण ते मजबूर आहिनि। बुखियनि हुकुमराननि ॿेला ख़तमु करे छॾिया आहिनि। हिन चयो त सिंध में 18 खां 20 कलाक लोड शेडिंग माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी MQM जे दहशत गर्दनि खे मज़बूत कयो। हाणे निसार खोड़ो, मुर्तज़ा वहाब, डॉक्टर आसिम, वक़ार महदी बंगालिन, बिहारिन, बर्मिन, अफ़गानिन ऐं ॿियनि ग़ैर क़ानूनी परॾेहियुनि खे सुञाणप कार्ड ॾियारे रहिया आहिनि, जंहिंसां कलभूषण यादव जहिड़नि दहशत गर्दनि जा रस्ता खुली विया आहिनि। हिन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी MQM खे सबक़ सेखारण वारा बयान ॾेई अवाम खे धोखो ॾेई रहियो आहे। CPEC ऐं नेशनल एक्शन प्लान जे करे सिंध में अमुन थियो आहे ऐं कराची जे दहशत गर्दनि मां जान आजी थी आहे। हिन चयो त सिंध में हज़ारे स्कूल ऐं कॉलेज बंदि आहिनि। इस्पतालूं कोस घर बणियल आहिनि। थर में ॿार मरी रहिया आहिनि। हिन चयो त हुकुमराननि सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे बंदि करे हज़ारे नौकरियूं विकिरो कयूं आहिनि। हिन चयो त नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ केस ते आसिफ़ ज़रदारी ख़ुशि थी रहियो आहे, पर सिंध में नेब खे रोकियो वियो आहे। उन करे अवाम GDA जो साथ ॾे। सिंध जे लुटियल हिकु रुपए जो GDA हिसाब वठंदो। जलसे खे अनवर सुमरो, अनवर नूहानी, शमसुद्दीन जूनेजो, ज़ाहिद गुल ओठो, गंगा बाई, केबी खोसो, अरबाब नूहानी, मोहम्मदीन जूनेजो ऐं ॿियनि ख़िताब कयो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां जे समातुनि जे नज़र अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं पहुचायूं पियूं वञनि। इहा अहम ख़बर बि अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। ABW अकेडमी ते तइलीम खे फ़रोग़ ॾियण लाइ ॿारनि में तक़रीरी मुक़ाबला। APW अकेडमी जे हिन पुरवकार प्रोग्राम में नामवर लेखक, समाज सुधारक ऐं मिसाली उस्ताद हफ़ीज़ चांडियो सदारत कई, जॾहिं त एक्साइज़ ATO मोहम्मद साबिर सुमरो ख़ासि महिमान ऐं समाजी अॻवान नज़ाकत अली एज़ाज़ी महिमान हुआ। प्रोग्राम में ॿारनि जे विच में तक़रीरी मुक़ाबिलो थियो, जंहिंमें इरम जलबाणी पहिरीं पोज़ीशन माणी, जॾहिं त ॿी पोज़ीशन फैसल ख़ान उमराणी ऐं टी पोज़ीशन नूर शमसुद्दीन भुट्टो खणी वरिती। पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि में इनाम ऐं मेडल विरहाया विया।
प्रोग्राम में आयल शागिर्दनि सां मुखातिब थींदे मोहम्मद साबिर सूमरो चयो त तइलीम इंसान जी कामयाबीअ में अहम किरदारु अदा कंदी आहे। तंहिं करे हिन जदीद दौर में दरपेश सभिनी चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ नौजवाननि खे अॻिते वधी मुल्क ऐं क़ौम जी रोशन नाले ख़ातिर राति ॾींहुं महिनत करणी पवंदी। ॿिए महिमान नज़ाकत अली ॻाल्हाईंदे चयो त ॿारनि जूं तक़रीरूं ॿुधी सरो थियो आहियां। हिन वधीक चयो त खेसि पक थी वई आहे त सिंध कॾहिं बि सुंड न आहे थी। प्रोग्राम में हफ़ीज़ चांडियो ॻाल्हाईंदे चयो त APW एकेडमी पारां ॿारनि मंझि ज़हनी ओसर लाइ मुनाक़िद थियल तक़रीरी मुक़ाबिलो ऐं टेबलो साबित कनि था त ही ॿारड़ा सिंध जी तशख़ुस जी बहालीअ में भरपूर हिसो वठी क़ौम जो नाव रोशन कंदा। इहे क़ौमूं हमेशह आबाद रहंदियूं आहिनि जेके तइलीम सां माउ जीअं प्यार कंदियूं आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में APW एकेडमी में थियल तइलीम खे फ़रोग़ ॾियण लाइ ॿारनि में तक़रीरी मुक़ाबलनि जी रिपोर्ट अवां जे समातनि जे नज़र कईसीं। सिंधड़ीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त मिठड़ाऊ केनाल मां निकिरंदड़ दोसू शाख में 2 महीननि खां पाणीअ खोट ख़िलाफ़ फुलेडियूं जा आबादगार हिकु दफ़ो ॿीहर रोडनि ते निकिरी आया। शाख जा गेट खोले छॾिया। पुलिस तलब कई वई। तफ़सील मूजिबि 38,000 एकड़नि ते मुश्तमिल कमांड एरिया रखंदड़ दोसू शाख जेको हिंगोरनू फुलेडियूं ऐं गिरोड़ शरीफ़ जे वाटर सप्लाई जे तलाउनि खे पाणी पहुचाए थो। उन में पाणीअ जी सख़्त खोट ख़िलाफ़ फुलेडियूं जे आबादगारनि ग़ुलाम रसूल मरी, मशूक शर, भुट्टो मरी, अली अकबर कुंभर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में सांगड़ मिरप्रखास खिपरो रोड ते धरणो हणी रोड मुकमल तौरु बंदि करे छॾियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक बंदि थी वई। मुसाफ़िर सख़्त गर्मीअ में परेशान थी विया। आबादगारनि मुतालबो कयो त 2 महीननि खां इंसान तोड़े बेज़बान जानवर ऐं पखी बि उञ मरी रहिया आहिनि। को दहां ॿुधण ऐं पाणी ॾियण लाइ तयारु न आहे। आपाशी अमलो सिर्फ़ पाणी पैसनि एवज़ विकिरो करण में मसरूफ़ आहे। हिननि चिताओ ॾिनो त 2 कलाकनि में पाणी न खोलियो त असां पाण शाख जा गेट खोलींदासीं। आबादगारनि धरणो जारी रखियो पर 2 कलाकनि ताईं को आपाशी खाते जो अमलदार न आयो, जंहिं ते मचरियल आबादगारनि 2 कलाकनि खां पोइ दोसू शाख जा ताला टोड़े ज़बरदस्ती शाख जा गेट खोले छॾिया। जॾहिं त पुलिस अटाला पहुचण जी इतलाह ते धरणो हणंदड़ आबादगार खिसकी विया, जंहिं बैदि आपाशी अमले ऐं पुलिस दोसू शाख जे मुंड खे मुकमल तौरु एक्सीवीटर घुराए मिटीअ सां पूराए बंदि करे छॾियो। ॿिए तरफ़ दोसू शाख जे दारोगो ख़ान मोहम्मद शाह मीडिया खे ॿुधायो त सिंधड़ी थाणे ते दोसू शाख जे गेटनि जा ताला टोड़ींदड़ ऐं धक हणंदड़नि ते NC दाख़िल कई वई आहे, जंहिंमें 7 मालूम ऐं 7 नामालूम आबादगारनि जा नाला आहिनि, जिन ते SDO जे लेटर बैदि केस दाख़िल कयो वेंदो। अहम ख़बर आहे त क़स्माबाद में बम रखण जे केस में गिरफ़्तार कयल सरवाण शाह खे काल हैदराबाद जे दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत में पेश कयो वियो। अदालत सरवाण शाह खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते CTD पुलिस हवाले करे छॾियो। सरवाण शाह 4 महीननि खां गुम हो, जंहिं ते बाज़ियाबीअ लाइ अदालत में दरख़्वास्त बि दाख़िल कराई वई हुई। 2 ॾींहं अॻु सरवाण शाह खे क़स्माबाद थाणे जे हद में गिरफ़्तार कयो वियो, जंहिंखे काल CTD पुलिस हैदराबाद जे दहशतगर्दी अंत वारी अदालत में पेश कयो वियो। पुलिस अदालत खे इस्तदा कई त जवाबदार खे CTD पुलिस हवाले कयो वञे। अदालत पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे सरवाण शाह खे 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो। अहम सुर्ख़ी आहे त कलंदर शहबाज जो उर्स शुरू, लखें अक़ीदतमंदनि जी शिरकत। औक़ाफ़ खाते वारे सूबाई सलाहकार ग़ुलाम शाह जीलानी मज़ार ते चादर चाढ़े 766 उर्स जो इफ़्तिताह कयो। बिजली जी लोड शेडिंग सबबि ज़ाइरीन खे सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे।
ग़ुलाम शाह मेला कमेटीअ तरफ़ां तयारु थियल सबीलनि में पाणीअ जी खोट हेकांदा रक्षा हलण करे शहर में रश वधी वई। दरगाह ऐं बाईपास खां सवाइ किथे बि पुलिस नज़र न आई। औरतुनि जे कननि मां वाला लाहींदड़ 12 ॼणा गिरफ़्तार कया विया। सखर मां बि असां वटि अहम ख़बर आहे त सिहत खाते ऐं API अमलदारनि जे संगीन कोताहीअ सबबि सखर डिवीज़न में 12,000 खां वधीक ॿारड़ा पोलियो जा फुड़ा पीअण खां रहिजी वञण जो इंकशाफ थियो आहे। कमिशनर सखर पोलियो टीमनि खे आख़िरी मोहलत ॾींदे कारकर्दगी न सुधारण जी सूरत में सख़्त कार्रवाईअ जो चिताव ॾिनो आहे, जॾहिं त हिन उरड़ीअ सबबि ॿारनि जे फौत थियण जो ज़िम्मेवार वैक्सीनेटरनि खे क़रार ॾींदे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई वई आहे। सांगड़ में बि उरड़ीअ सबबि भेण ऐं भाउ फौत, 18 ॿारड़ा बीमारी में वठिजी विया। UC सिकंदराबाद, गजरी, 30 चक, सेठार, पीर केहर ऐं ॿियनि इलाइक़नि में उरड़ीअ ते ज़ाब्तो न आयो। ॻोठ कोड़ो ख़ान रिंद में इमरान रिंद जो 4 सालनि जो पुटु इमदाद ऐं 1.5 सालनि जी धीअ नजमा उरड़ीअ विघे फौत थी विया। सालेपट में बि उरड़ीअ विघे 2 मासूम ॿारड़ियूं फौत थी वयूं। ॻोठ अलहवरायो बम्बरो में 6 वरनि जी ज़ुबैदा धीअ इनायत फौत थी वई। डिगड़ीअ ऐं उन जे भरपासे में उरड़ीअ जी बीमारीअ सबबि 10 ॿारड़ा इस्पताल दाख़िल। इलाइक़े में पीअण जो मिठो पाणी न हुजण सबबि रहवासी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। सिहत खाते का वैक्सीनेशन नाहे कई, जंहिं सबबि ॿार बीमार थियनि पिया। कानपुर महर में 10 घरनि खे बाहि लॻी वई, अलाह ताला सड़ी रख थी वियो। ॻोठ ताड़ी गॾाणीअ में हनीफ़ ऐं ॿियनि जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिरनि तरफ़ां वाहर जी अपील। सकर में बि बाहि मासूम ॿारड़ो सड़ी फौत थी वियो। 12 घर सड़ी रख थी विया। साइट एरिया थाणे जी हद ताज़ो वाह वटि उथंदड़ चिणग मां बागड़ियुनि जे झुगियुनि खे बाहि लॻी वई। ॾिसंदे ॾिसंदे बाहि पुनल, राजा, राम, अमरदासी, कोड़लदास, तेलो ऐं ॿियनि जे घरनि खे साड़े रख करे छॾियो। हिन झुंगीअ में निंड पियल 6 वरनि जो मासूम ॿारड़ो अशोक पुटु अरदास सड़ी फौत थी वियो। माउ बेहोश थी वई। घरनि में पियल रोक रक़म, सोना ज़ेवर, स्कूटर ऐं विस्तरा सड़ी रख थी विया। अमरदासीअ जो 9 बकरियूं बि सड़ी मरी वयूं। अहम सुर्खी आहे त नागना शाख जे आबादगारनि जो 5 ॾींहं नसीर वाह ते धरणो वियो। 3 यूसियन जा आबादगार हथरादो पाणीअ जी खोट, गैर कानूनी गुंदियुनि, लिफ्टनि ऐं पुछड़ीअ में वारी उॾामण ख़िलाफ़ सरापा एहतियाज थी विया। मुसलसल एहतियाज बावजूदि MNA ऐं MPA राब्तो करण जी तकलीफ़ न कई। नसीरवाह मां निकिरंदड़ नागना शाख सां लॻंदड़ 3 यूसियन पाक सिंगार, बेगन जरवार ऐं मिसण यूसियन जे आबादगारनि नागना शाख में गैर कानूनी गुंदियुनि, लिफ्टनि, पाणीअ जी हथरादू खोट ऐं पाणी पुछड़ीअ न पहुचण ख़िलाफ़ UC मिसण जे चेयरमैन हाजी मोहम्मद सिद्दीक़ समेजो, वाइस चेयरमैन अली नवाज़ लिगारी, अॻूणे नाज़िम बाबू, नूर मोहम्मद लिगारी, ख़ुदा बख़्श लिगारी, अला बचायो कालरू, मदद अली ख़ासकली, अब्दुर्रहीम लिगारी, अब्दुर्रज़ाक जरवार, तनवीर गांगरो, मुमताज़ अली मंगरियो, सोनू ख़ान मंगरियो, अब्दुलसत्तार मलक, प्यार अली थेबो, शादमान जरवार, अब्दुलरज़ाक उमरानी, शौकत ज़मान लिगारी, साजिद अली सिंहड़ो, महबूब अली मंगरियो, अब्दुल करीम थेबो ऐं ॿियनि 5 ॾींहं बि शाख जे रेगुलेटर ते धरणो जारी रखियो। मुसलसल एहतजाज बावजूदि तक जे MNA ऐं MPA राब्तो करण जी तकलीफ़ न कई, जॾहिं त PTI टंडो अलायार ज़िले जे अॻवान एडवोकेट असलम लिगारी साथियुनि सां गॾिजी पहुची आबादगारनि जी जिदोजहद खे सलाम कंदे भरपूर साथ ॾियण जो ऐलान कयो।
जॾहिं त आबादगारनि वटि आपाशी सब इंजीनियर ॻाल्हियुनि लाइ पहुतो, पर आबादगारनि खे एहतियात ख़तमु करण में राज़ी न करे सघियो। बाद में आपाशी अमलदार ज़िले काउंसिल टंडो अलायार जे चेयरमैन मखदूम मियूं अली मोहम्मद वलारीअ सां राब्तो कयो ऐं जंहिं आबादगारनि खे पाणी ॾियारण जी ख़ातिरी कराई, सुभाणे सूमर ताईं धरणो मुलतवी करायो। आबादगारनि चयो त ज़िले चेयरमैन जे चवण ते धरणो ख़तमु कयो आहे, पर पाणीअ जी खोट ख़िलाफ़ जिदोजहद ख़तमु नाहे कई। पुछड़ी में पाणी अचण ताईं जिदोजहद जारी रहंदी। ॿिए तरफ़ ॻोठ काज़ी नूर मोहम्मद लिगारी में अॻूणे नाज़िम बाबू नूर मोहम्मद लिगारीअ जी सदारत में नागना शाख पुछड़ीअ जे आबादगारनि जी गॾिजाणी थी 6 रुकनी कमेटी जोड़ी वई ऐं एहतजाज दौरान कूड़नि केसनि ऐं ॿियनि मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ चंदो पिणु कयो वियो। तलहार में अकरम वाह जे कपरनि तां वणनि जी वाढीअ ख़िलाफ़ बि एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। RD 253 RD 273 ताईं बबरुनि जा 200 वण वढे विकिरो कया विया। आबादगारनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त दारोगो आरब मला ऐं ॿिया वण वढे विकिरो पिया कनि। रोकण ते हमिलो कयो वियो। हिननि चीफ जस्टिस ऐं DC बदीन खां मुतालबो कयो त सरकारी वणनि जी वाढीअ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ककुल वाह जे आबादगारनि जो मुतालबनि जी मंजता लाइ 440 ॾींहं बि एहतियाती मुज़ाहिरो जारी। किंगरी जे आबादगारनि जो किरन ऐं नारो ढोरो शुगर मिलनि ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो। शुगर मिलनि सिल्पुनि ते 182 रुपया अघु लिखियो आहे, पर इहो अघु ॾियण लाइ तयारु न आहिनि। हुसड़ी राहुकी ऐं म्याणू ऐं जाम शाखुनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो। आपाशी अमलो शाखुनि में गैर क़ानूनी कट हणी पाणीअ चोरी कराए रहिया आहिनि। आगरा में बि पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतियाती मुज़ाहिरो। फैज़ नहरवा ऐं ॿियनि शाख में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतियाती मुज़ाहिरो। फैज़गंज जे मुंड जे बासरनि वाहन जूं पुछड़ियूं सुकाए छॾियूं आहिनि। फैज़गंज वाह, अली नवाज़ वाह, वेहरन वाह ऐं 15 वाहन खे मुंड में वॾेरनि ऐं सियासतदाननि कट लॻाए पाणी बंदि करे छॾियो आहे। फैज़गंज तइलके में पाणीअ जो शदीद बहिरान आहे। बाअसरनि वॾेरनि ऐं सियासतदाननि वाहन खे कट लॻाए ऐं झटा हणी बाह बंदि करे छॾिया। आपाशी अमलदार ख़ामोश। पुछड़ीअ में फसल पोखिजी न सघिया। ॾुकार वारियूं हालतूं पैदा थी वयूं आहिनि। आबादगारनि लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त फैज़गंज जे शाखुनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ अमली जिदोजहद में हिसो वठी इंतिज़ामिया ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। अहम सुर्ख़ी आहे त दौलतपुर में भत्ताखोरी ऐं पुलिस ॾाढईअ ख़िलाफ़ हड़ताल ऐं रैली कढी वई। वापारियुनि, दुकानदारनि ऐं शहरियुनि कारोबार बंदि करे रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो। बाअसर असद सुमरो इलाइक़े वासियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। भत्तो घुरियो वञे थो। दुकानदारनि जो दाहूं। भत्तो न ॾियण ते पुलिस ज़रिए गिरफ़्तार कराए रिश्वत ऐं भत्तो तइ करण खां पोइ आज़ादु कयो वञे थो। अदम तहफ़ुज़ जो शिकार आहियूं। असद सुमरो ऐं SHO मज़हर कंगो ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अमीर बम्बरे चयो आहे त धारियुनि खे कार्ड ॾियण जो सिलसिलो बंदि कयो वञे। अक़ामो रखंदड़ ऐं जैली डिग्रियुनि ते चूंड विढ़ंदड़नि खे नाअहल क़रार ॾिनो वञे। पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदड़नि खे गद्दार कोठियो वञे थो। प्रेस कॉन्फ्रेंस। हैदराबाद में फिशर फोक फोरम जे 20 सालगिरह केक काटियो वियो। फोरम जे ऑफिस में कोठायल तक़रीब में इम्तियाज़ मीराणी, महेश कुमार, पुनल सारियो ऐं ॿिया शरीक थिया। प्रेस क्लब में बि केक काटियो वियो। आज़ाद मीरवाही, मोहम्मद अली मलाह ऐं ॿियनि शिरकत कई। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हिन वक़्तु तव्हां अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं समात फरमाए रहिया हुआ। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे
मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।